मानवारा इल्म अदबी एकेडमी वारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज ॾाढी ख़ुशी की ॻाल्हि आहे ऐं असांजी क़ौम खे ख़ासि तौर ते सिंधी क़ौम खे फ़ख्रु करणु घुरिजे त असांजी जदोजहद ऐं असांजे लाइ सबक़ु आहे। मोहम्मद यूसुफ खत्री एक गरीब घराणे सां ताल्लुक़ रखे थो जेको मेहनत जज़्बे सां पैसे सां न पर मेहनत ऐं जज़्बे सां अॻियां वधी हिन मक़ाम ते पहुतो आहे। अहिड़े तरीक़े सां साईं अब्दुल करीम आहे सो बि उन तबिके जो माण्हू आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त साईं वारनि जा घर हुसैन खान लगानी में असांजा घर गॾु हूंदा हुआ, सम्झे न, त उन तबिके सां गॾु रही हिन मक़ाम ते पहुता आहिनि त असांजी क़ौम खे इहो सबक़ु हासिल करणु घुरिजे त पैसो सभु कुझु न आहे, इल्मु सभु कुझु आहे, मेहनत सभु कुझु आहे, जज़्बो सभु कुझु आहे। त बहरहाल असांजो कोसो ॿिन्ही उस्ताद साईं अब्दुल करीम साहब ते हकीम यूसुफ साहब ते फ़ख्रु था करियूं त जिन हिन मक़ाम ते पहुता आहिनि मेहनत करे जज़्बे सां हिन मंज़िल ते आंदो अथनि ऐं हीउ सबक़ु ॾिनो अथनि असांजे क़ौम खे त माना किथे बि हुजूं कहिड़ी बि जॻह ते हुजूं असीं पंहिंजे इल्म ऐं अदब सां अॻियां वधी सघूं था। उन खां पोइ जसलाने महिरबान ट्रस्ट वारा जिन हमेशा अॻे पहिरीं ॻाल्हि कई त असांजो कोसो हमेशा पटका उन्हनि खे ॿधाईंदा आहियूं या सियासी माण्हुनि खे या ॿियनि खे या कंहिं खे, पर वाक़ई अॼु जसलाणे महिरबान ट्रस्ट साईं वारा जिन जेको आहे सो ग़रीब मिस्कीन ऐं उहे माण्हू जेके पंहिंजी मेहनत ऐं जज़्बनि सां अॻियां वधिया आहिनि उन्हनि खे पटका पाड़ण ऐं ॿिन्ही हथनि सां सलाम थो करियां ऐं उन सां गॾु शुक्रियो अदा करियां थो महिरबान ट्रस्ट वारनि जो त अॻियां इहो वरी कमु जेको सो कंदा रहंदा। इन शहर सां गॾु जो जब जन्म हुआ कदीर जो इनको शेर है, जब आए इस जन्म में जहां में तो तू हंसा रोया लोग हंसे, करनी करजा कुछ ऐसी कि तू हंसे लोग रोए। अज यो कारनामो साईं अब्दुल करीम ऐं यूसुफ खत्री अंजाम हुआ है। महिरबानी लख थोरा। साईं अली नवाज़ भुट्टो जे जोशीले किताब खां पोइ असां वटि नंढड़ो मोहम्मद यूसुफ नौशाद भट्टी शाब्द लतीफ़ भिटाई जा ततुल्लाह से शेर पढ़ंदो ऐं गुज़ारिश आहे मोहम्मद यूसुफ नौशाद भट्टी खे तो वचन। तमाम सभिनी खे अस्सलाम वालेकुम।